नाज़रीन खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बरात हैदराबाद में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना विघे वधीक मरीज़ फौत थी विया आहिनि। हयातियूं विञाईंदड़नि जो अंग वधी 168 थी वियो आहे। अहम ख़बर खे हैदराबाद में अपडेट कंदा हलूं त हैदराबाद में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना विघे वधीक मरीज़ फौत थी विया आहिनि। हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 168 थी वियो आहे। हैदराबाद ज़िले में कोरोना जा 52 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ मरीज़नि जो अंग वधी 8510 थी वियो आहे। खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बरात हैदराबाद में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना विघे वधीक मरीज़ फौत थी विया आहिनि। हयातियूं विञाईंदड़नि जो अंग वधी 168 थी वियो आहे। हैदराबाद ज़िले में कोरोना जा 52 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं इरफान बुगियो खां। जी इरफान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी इरफान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? आगाह कजो। जी, गुज़िरियल 24 कलाकनि दौरान हैदराबाद में कोरोना विघे वधीक मरीज़ फौत थी विया आहिनि, जंहिंमें हिकिड़ी औरत बि शामिल आहे। तव्हांखे ॿुधायूं त सिविल अस्पताल जे आइसोलेशन वार्ड में 75 वर्षनि जो मोहम्मद हसन जेको हैदराबाद जो जेको सईदाबाद जो रहवासी हो, उहो पंहिंजी हयाती विञाए वेठो। जॾहिं त 32 वर्षनि जी रुकैया जेका नौशरो फिरोज़ वासिण हुई, उहा पिणु कोरोना विघे आइसोलेशन वार्ड में पंहिंजी हयाती विञाए वेठी। जंहिंखां पोइ हैदराबाद में कोरोना विघे फौतियुनि जो अंग 168 थी वियो आहे। जॾहिं त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 52 नवां केस साम्हूं आया आहिनि। जॾहिं त हैदराबाद में कोरोना जे एक्टिव केसिस जो जेको अंग आहे उहो 854 ॿुधाए थो वञे। ऐं हेसि ताईं 8000 खां वधीक हैदराबाद में कोरोना जा केसिस रजिस्टर थी चुका आहिनि। तव्हांखे ॿीहर ॿुधायूं त हैदराबाद में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना विघे वधीक 2 मरीज़ पंहिंजी हयाती विञाए वेठा आहिनि, जॾहिं त कोरोना जा 52 नवां केस साम्हूं आया आहिनि। जी ठीक है, वरी महिरबानी अवां जी।